आशिकनि जे हवाले सां त आउं ईअं ई चवंदुमि त हीउ सिर हिकिड़ो पुनल खे आशींदे लॼ मरां जे हुजनि सिर घणा त वारे वारे वढिया। सिंध सां अहिड़ी जिंद जड़ी जो ॿिया दिलि वारा विसरी विया, जिए सिंध सदाईं जिए ॿिया सभु नारा विसरी विया। सूर्य मरी सोभ खे त दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरे आॾे ढालम ढाल, मथां तेख तरार तूं मार त मतारो थी। जीअं त अॼु 14 फेब्रुआरी पूरी दुनिया जी जेको आशिकनि जो ॾिहाड़ो आहे, आशिक पंहिंजे महबूबनि खे गुल निशावर कंदा आहिनि। ओड़े नमूने सां असीं बि GSN क़ौमी महाज़ ऐं GSN स्टूडेंट फेडरेशन जा कारकुन उन्हनि सां गॾिजी अॼु शहीद सिंधु देश मोहतरम बशीर ख़ान कुरैशी जेको असांजी पूरी सिंध जो महबूब चेयरमैन आहे, उन जी मज़ार ते पहुची करे उनखे सलामी पेश करे जेको आहे सो अॼु जेको आहे सो ऐं दुनिया खे इहो पैगाम पहुचायूं था त असां सिंधी माण्हुनि जो जेको बि महबूब आहे उहो शहीद सिंधु देश मोहतरम बशीर ख़ान कुरैशी आहे। ऐं उनजो जेको छॾियल मिशन आहे, अॼु उनजी मज़ार जी सेरांदनि खां बि जेको आहे सो इहो वाइदो था करियूं त उनजे छॾियल मिशन खे ज़रूरु हिकु ॾींहुं सांभिया माणींदासूं। तव्हांजी महिरबानी। 14 फेब्रुआरी मोहब्बत जे आलमी ॾियारे ते सॼी दुनिया जी असां बि पंहिंजे महबूब चेयरमैन शहीद बशीर ख़ान कुरैशी जे मज़ार ते पहुता आहियूं। उनखे जेको आहे सो असां मोहब्बत जो इज़हार करणु ऐं उनजे छॾियल मिशन खे इंशाअल्लाह असां बाया तकमील ताईं पहुचाईंदासीं। ऐं असां बि माना इहो ई पैगाम नौजवान ॾियूं था त माना मोहबतूं वखेरियो, असां सिंधी उहे महिमान नवाज़ आहियूं। असां इहो ई पैगाम ॾींदासीं मोहब्बत सां ऐं प्यार सां माना रहो ऐं इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे महबूब चेयरमैन जी छॾियल मिशन ते हलंदासीं। हे जेको ॾींहुं आहे माना 14 फेब्रुआरी महबूबनि ऐं आशिकनि जो ॾींहुं आहे। असांजूं मोहबतूं असांजूं जेके बि उहे माना हिन धरतीअ सां ऐं साईं GM साहिब सां ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं जेके बि हिन सिंध तां माना शहीद थी विया आहिनि सिंधु देश जी आज़ादी लाइ, उन्हनि जे नाम कयूं था। ऐं जेके माना सिंधी नौजवाननि खे बि असां इहो पैगाम था ॾियूं त हे जेकी दुनिया जी मोहबतूं उनखे छॾे ॾियो। उते माना पंहिंजो रुसवाई ऐं हो आहे, हिते धरतीअ जी जेकी मोहबत में अचो जिते माना रुसवाई ऐं उनजो पंहिंजो को जेको आहे तसवर ई न आहे। इहो ई असांजो जेको आहे नौजवान शागिर्दनि खे पैगाम आहे। मोहब्बतनि जो आलमी ॾींहुं आहे। इन जे हवाले सां अॼु असां जसकम जो साहब तालुक़ो तरफ़ां ऐं ज़िले तरफ़ां हीअ जेका रैली कढीसीं मोहब्बतुनि जे ॾींहं ते, त हिकिड़ो शहीद बशीर ख़ान कुरैशीअ खे भेटा पेश कईसीं। छो त मोहब्बत माण्हू महबूबनि सां ई कंदो आहे। असांजो महबूब शहीद बशीर ख़ान कुरैशी आहे। उन हवाले सां जेका रैली निकिती, अॼोके ॾिहाड़े ते सिंधी नौजवान कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? उहो ई पैगाम ॾींदासीं त छो त मोहब्बत कयो पंहिंजे महबूबनि सां, महबूब बशीर ख़ान कुरैशी आहे ऐं पंहिंजी धरतीअ सां।